जी नाज़रीन, अवां खे आगाह कयूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात दौरान घर ढहण सबबि मुतासिर थियल माण्हू कराची पहुचण जो सिलसिलो जारी आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। कंबर, शहदादकोट, नसीराबाद, ठुल ऐं ॿियनि इलाक़नि मां केतिराई मुतासिर कुटुंब चकरा ॻोठ पहुची विया आहिनि। मुतासिर ख़ानदाननि खे सरकारी स्कूल में तरसायो वियो आहे। सियासी ऐं समाजी अॻुवान बि संदन मदद लाइ पहुता आहिनि। ख़बर अवां खे ॾियूं पिया। मुतासिर अॼु पहुता आहिनि। खाद खुराक समेत ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। जी नाज़रीन, एसी कोरंगी फारूक सूमरो जो चवणु आहे त मुतासिर अॼु पहुता आहिनि। खेनि खाद खुराक समेत ॿियूं सहूलियतूं मिली वेंदियूं। अहम ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात दौरान घर ढहण सबबि मुतासिर थियल माण्हू कराची पहुचण जो सिलसिलो जारी आहे। कंबर, शहदादकोट, नसीराबाद, ठुल ऐं ॿियनि इलाक़नि मां केतिराई मुतासिर कुटुंब चकरा ॻोठ पहुची विया आहिनि। मुतासिर ख़ानदाननि खे सरकारी स्कूल में तरसायो वियो आहे। सियासी ऐं समाजी अॻुवान बि संदन मदद लाइ पहुतल आहिनि। मुतासिर अॼु पहुता आहिनि। खाद खुराक समेत ॿियूं सहूलियतूं खेनि ॾिनियूं वेंदियूं। इहो चवणु आहे एसी कोरंगी फारूक सूमरो जो। ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात दौरान घर ढहण सबबि मुतासिर थियल माण्हू कराची पहुचण जो सिलसिलो जारी आहे। कंबर, शहदादकोट, नसीराबाद, ठुल ऐं ॿियनि इलाक़नि मां केतिराई मुतासिर कुटुंब चकरा ॻोठ पहुची विया आहिनि। मुतासिर ख़ानदाननि खे सरकारी स्कूलनि में तरसायो वियो आहे। सियासी ऐं समाजी अॻुवाननि बि संदन मदद लाइ पहुतल आहिनि। मुतासिर अॼु पहुता आहिनि। खाद खुराक समेत खेनि ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। इहो चवणु आहे असिस्टेंट कमिश्नर कोरंगी फारूक सूमरो जो। ख़बर अवां खे ॾियूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात दौरान घर ढहण सबबि मुतासिर थियल माण्हू कराची पहुचण जो सिलसिलो जारी आहे। कंबर, शहदादकोट, नसीराबाद, ठुल ऐं ॿियनि इलाक़नि मां केतिराई मुतासिर कुटुंब चकरा ॻोठ पहुची विया आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया। मुतासिर ख़ानदाननि खे सरकारी स्कूलनि में तरसायो वियो आहे। सियासी ऐं समाजी अॻुवान बि संदन मदद लाइ पहुची विया आहिनि। मुतासिर अॼु पहुता आहिनि। खाद खुराक समेत ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। इहो चवणु आहे असिस्टेंट कमिश्नर कोरंगी फारूक सूमरो जो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात दौरान घर ढहण सबबि मुतासिर थियल माण्हू कराची पहुचण जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां कराची खां कोरंगी जे इलाक़े वारो रिपोर्टर निज़ामुद्दीन भुट्टो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी निज़ामुद्दीन, आगाह कजो मुतासिर पहुतल आहिनि चकरा ॻोठ में, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ॿोॾ ऐं बरसात जेके आहिनि अॼु कोरंगी ज़िले में जेके आहिनि उहे पहुचणु शुरू थी विया आहिनि। हिन वक़्तु कोरंगी वारे इलाइक़े चकरा ॻोठ में हिकु सरकारी स्कूल में ॿोॾ मुतासिरनि खे तरसायो वियो आहे। ॿोॾ मुतासिर जेके आया आहिनि उहे कंबर, शहदादकोट, ठुल, नसीराबाद, जैकबाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि मां जेके आहिनि उहे मुतासिर आया आहिनि। जॾहिं असां जेके बदन ते कपिड़ा पातल आहिनि उहे ऐं किरायो जेको आहे उहो माल ॾाढा खपाए उहो किरायो करे जेको हिते पहुता आहिनि। जॾहिं त हिन वक़्त ताईं ज़िले इंतज़ामिया जेका आहे उहा मुतासिर वटि न आहे पहुती। मुतासिर जीअं सुबुह आया त इलाइक़े वारनि चकरा ॻोठ में हिकु सरकारी स्कूल जा ताला भञी उन्हनि खे उते तरसायो आहे ऐं जेके सियासी अॻुवान आहिनि उन्हनि खे कपिड़ा जेके आहिनि उहे फराहम कया आहिनि। जॾहिं त मानीअ जो बंदोबस्तु उन जे लाइ कयो वियो आहे। हिन महिल ताईं जेका आहे उहा ज़िले इंतज़ामिया सां जॾहिं असां ॻाल्हायोसीं त असिस्टेंट कमिश्नर आहे फारूक सूमरो साहिब चयो त हिननि जे लाइ जेको आहे उहो हिकु स्कूल में कैंप अॼु आहे जिते हिन मुसाफ़िरनि खे उते शिफ्ट कयो वेंदो ऐं हिनखे मुसाफ़िरनि खे शिफ्ट करण खां पोइ जेको आहे उन्हनि खे खाद खुराक समेत ज़रूरी शयूं जेके आहिनि उन्हनि मुसाफ़िरनि खे फराहम कयूं वेंदियूं। जी निज़ामुद्दीन, इहो ॿुधाईंदा हलो त जेके मुतासिर थियल आहिनि उन में केतिरो तादाद आहे मर्दानी औरतुनि जो? केतिरा ख़ानदान हिन वक़्तु चकरा ॻोठ जे स्कूलनि में तरसियल आहिनि? तक़रीबन 25 खां 30 ख़ानदान जेके आहिनि उहे चकरा ॻोठ जो स्कूल में आयल आहिनि। जॾहिं त इहो बि
मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त काल्ह जेका बस हिकिड़ी भरिजी आई हुई जेके बोर्ड ऐं बरसात मुतासिर जेके आहिनि उहे चकरा ॻोठ में मुख़्तलिफ़ घर में जेके हिते उन्हनि जा माइट आबाद आहिनि उन्हनि जे घर में तरसियल आहे। हितां जे सियासी समाज जेको खां पुछियो त हुननि चयो त असां इन्हनि खे बि जेको आहे उहो कैंप में मुंतकिल कंदासीं। हिन वक़्तु बि ॿार जेके आहिनि उहे बुखनि उञनि ते आहिनि। पाणी सिर्फ़ु उन्हनि खे हिन महिल ताईं मिली सघियो आहे। खाध खुराक लाइ जेको आहे उहो हितां जे मक़ामी माण्हुनि जेको इंतज़ाम कयो आहे पर हिन महिल ताईं उन्हनि वटि न आयो आहे। हींअर असां जॾहिं उन्हनि सां राब्तो कयोसीं त हुननि चयो त मानी अध कलाक में जेका आहे उन्हनि वटि पहुची वेंदी जॾहिं त ॿार जेके आहिनि उहे बुख ऐं उञनि में जेके आहिनि उहे पाह थी विया आहिनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति दौरान घर ढहण सबबि मुतासिर थियल माण्हू कराची पहुचण जो सिलसिलो जारी आहे। कंबर, शहदादकोट, नसीराबाद, ठुल ऐं ॿियनि इलाइक़नि मां केतिरा ई मुतासिर कुंड चकरा ॻोठ पहुची विया आहिनि। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त केतिरा ई ख़ानदान जेके आहिनि हिन वक़्तु चकरा ॻोठ जे स्कूल में तरसियल आहिनि।